बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल रोज़ा यानी मसाइल सियाम। पहिरियों मसइलो आहे इफ़्तारी कीअं हुजणु घुरिजे। इफ़्तारी कारकुन ऐं छुहारनि सां इफ़्तार करणु सुन्नत आहे। उन खां अलावा खीर जहिड़ी कंहिं शइ सां करणु बहितर आहे। ऐं इहा जामे तिरमिज़ी जुल्द 1 सफ़ो 150 HM सईद ते इहा रिवायत हज़रत अनस बिन मालिक खां मौजूदु आहे। ताज़ा कारकुन सां इफ़्तार करणु मुस्तहब आहे, वरना ख़ुश्क खजूर सां बि, ऐं जेकॾहिं उहे बि न हुजनि त पोइ पाणी सां। ऐं इहा हदीस जामिउल फ़वाइद सफ़ो 76 मीर मोहम्मद कुतुब खानी वारे छापे में मौजूदु आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मग़रिब जी नमाज़ खां पहिरियों चंद ताज़ा खजूर सां इफ़्तार फरमाईंदा हुआ। जेकॾहिं ताज़ा खजूर दस्तियाब न थींदियूं हुयूं त ख़ुश्क खजूरनि सां इफ़्तार फरमाईंदा हुआ। जेकॾहिं ख़ुश्क खजूरूं बि दस्तियाब न थींदियूं हुयूं त पाणी सां इफ़्तार फरमाईंदा हुआ। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 कारकुन सां या कंहिं अहिड़ी शइ सां जेका बाहि ते पकल न हुजे रोज़ो खोलणु पसंदि फरमाईंदा हुया। ॿियो रोज़े जो मसइलो आहे इकराह जो हुकुम। जेकर कोई माण्हू रोज़ेदार खे रोज़े भञण ते मजबूर करे रहियो आहे ऐं न भञण जी सूरत में मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे त रोज़ो भञणु वाजिब न आहे बल्कि जाइज़ आहे। न भञणु बहितर आहे। रोज़ो न भञी करे जान ॾेई छॾई त सवाब आहे। अलबत्ता रोज़ेदार मरीज़ या मुसाफ़िर आहे त इकराह जी सूरत में रोज़ो भञणु वाजिब आहे। बहवाला मबसूत लिसरखसी जुल्द 3 सफ़ो 98 दारुल कुतुबिल इल्मिया। ॿियो मसइलो आहे त इमाम खे फ़ितरो ॾियणु। इमाम खे तनख़्वाह ऐं उजरत जे तौर ते फ़ितरो ॾियणु जाइज़ नाहे। तनख़्वाह ऐं उजरत जे तौर ते इमाम खे फ़ितरो ॾियणु जाइज़ नाहे, बाक़ी ईअं जेकॾहिं मुस्तहक़ आहे त ॾेई सघिजे थो। जेकॾहिं इमाम ग़रीब आहे, ज़कात जो मुस्तहक़ आहे त बिला शर्त ॾियण जी इजाज़त आहे। ऐं जेकॾहिं तक़र्रुरी जे वक़्तु फ़ितरे ॾियण जो शर्त हुयो त उन सूरत में इमाम खे फ़ितरो ॾियणु जाइज़ न थींदो। इन जो हवालो आहे शामी जुल्द नंबर 2 सफ़ो 339 HM सईद। इम्तिहान जे करे रोज़ो न रखणु। इम्तिहान जे करे रोज़ो छॾे ॾियणु या रोज़ो टोड़णु जाइज़ न आहे। रोज़ो रखे ऐं रोज़े सां इम्तिहान ॾे, अल्लाह ताला जी मदद शामिल हाल हूंदी। बहवाला फतावा रहीमिया जुल्द 7 सफ़ो 257 दारुल इशात। रोज़े में इंजेक्शन लॻाइणु जाइज़ आहे। रोज़ो फासिद न थींदो आहे। इंजेक्शन वग़ैरह लॻाइण सां ख़्वाह कंहिं मर्ज़ जे करे हुजे या ताक़त जे लाइ हुजे, रोज़ो फासिद न थींदो। अलबत्ता बिला ज़रूरत रोज़े जे एहसास न थियण जे करे जेकर ताक़त जी इंजेक्शन लॻाए थो त उन में कराहत हूंदी। कराहत आहे। इंजेक्शन ख़्वाह गोश्त में लॻाए या रॻुनि में, ॿिन्ही सूरतुनि में रोज़ो फासिद न थींदो।